जिद्दत के ॾिसजो जे ॾिसजो त इंसान जी फितरत खे ॾिसजो न उस्ताद जो फन ऐं शेर ॾिसजो इरादनि खे मक़सद खे नियत खे ॾिसजो मान वारा मेहमान साहबान मोहतरम साईं शौकत हुसैन शोरो साहब चेयरमैन सिंधी शोबो साईं डॉक्टर अनुज बगाकरो साहब साईं काजी खादिम साहब साईं आज़ाद गढ़ साहब साईं नवाब कागर साहब ऐं साईं गुलाम अली साहब सभिनी खे आऊं जंहिंजे गहराइनि सां पंहिंजे प्रोग्राम में भलीका चवां थो ऐं उस्तादनि जे हेॾे तादाद में शिरकत ई असांजी कामयाबी आहे। अॼु सिंधी शोबे जा सभई शागिर्द वेठा आहिनि ऐं उहे ॾिसनि था त 2 सालनि 2.5 सालनि खां पोइ अदबी मंज़र जी इशाअत जो सिलसिलो वरी शुरू थियो आहे ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त उन सिलसिले में उन अशाअत जे सिलसिले में उस्तादनि सां गॾोगॾु असांजे शागिर्दनि तमामु बहितरीनु किरदारु आयो आहे छो त स्टेज सर्किट जेको आहे हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे सिंधी शोबे जे शागिर्दनि लाइ त उहो अदबी खेत्र में पेर पाइण लाइ असां उनखे हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया कयूं था। उन वसीले अदबी खेत्र में पेर पाइनि था ऐं मैगज़ीनूं जेको आहे न उन शागिर्दनि जे लाइ ऐं हर नए लिखंदड़ लाइ हिकिड़ो उत्साह जो सबबु हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे हिकिड़ो घटि मुहैया कंदियूं आहिनि त हू पंहिंजी तकलीफ़ खे वधीक तकलीफ़ में बहितरी आणे सघनि। सो असांजे जेके मौजूद उस्ताद साहबान आहिनि ऐं महिमान आहिनि उन्हनि टाइम जेको कढियो आहे उहो असांजा तमामु क़ीमती आहे ऐं उन्हनि जा जेके राय आहिनि उहे इंतिहाई क़ीमती हूंदा असां लाइ। लाज़मी तरह असां जेके नवां आहियूं ॻाल्हि में मैगज़ीन जो जेको असांखे तजुर्बो एतिरो कोन हुयो उस्तादनि असांजी क़दम क़दम ते रहनुमाई कई आहे। लाज़मी हुन में असांखे कुझु उणायूं रहिजी वियूं हूंदियूं ऐं उहे उणायुनि खे दूरि करण जे लाइ हीअ तकलीफ़ जेका आहे या साज़गार हूंदी असांजे लाइ असांजे मोहतरम उस्ताद साहब असांखे वधीक सलाहूं ॾींदा त जीअं असां वरी उनखे बहितरीनु कम असां करे सघूं। स्टेज सर्किट जेको हिकिड़ो मुसबत किरदारु रहियो आहे सिंधी शोबे जे शागिर्दनि लाइ त उनजे असां प्लेटफॉर्म ते ई रुगो मैगज़ीन कोन कढंदा आहियूं उन में टूर बि कराईंदा आहियूं मुख़्तलिफ़ इश्काल ऐं अदीब उन्हनि जूं सालगिराहूं कराईंदा आहियूं सिंधी शोबे जे उस्तादनि जूं सालगिराहूं असां मल्हाईंदा आहियूं। उन खां अलावा हर साल असां हिते मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं जेको आहे मल्हायो वेंदो आहे उहो असां पुरजोश नमूने सां मल्हाईंदा आहियूं ऐं उन खां अलावा केतिरियूं तकलीफ़ूं आहिनि जेको हिन स्टेज सर्किट तरफ़ां असां कराईंदा रहंदा आहियूं। हिकु भेरो ॿीहर आऊं साईं जिन जो तमामु घणो जंहिंजे गहराइनि सां न्याय शुक्रगुज़ार आहियां जिन वक़्तु कढी असांजे शोबे में आया आहिनि ऐं असांखे अॼु पंहिंजो नयाद मुफ़ीद सलाह ॾींदा। ऐं सभिनी साम्हूं वारे शागिर्दनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन अदबी मंज़र जी